अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आया सारा सुमरो इन बुलेटिन में मूंसां गॾु साथ ॾींदो मुबशर सोलंकी। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। कराची जे गुल प्लाज़ा में अॼु 5 ॾींहं बि रेस्क्यू ऐं सर्च ऑपरेशन जारी। इमारत मां वधीक 2 ॼणनि जी लाशनि जा ओसवा हथ, पोतनि जो अंग 3 थी वियो। वधीक 3 पोतनि जे लाशनि जी सुञाणप। पोतनि में मरियम, रिज़वान ऐं शहज़ोर शामिल। इन वक्त ताईं 11 लाशनि जी सुञाणप थी चुकी है। पुलिस सर्जन डॉक्टर समिया मूजिब 17 लाश सुञाणप जोगा न आहिनि। 50 वारसनि सां नमूना DNA लाइ उमाणिया आहिनि। DC ॾखण जो चवणु आहे त 85 माण्हू अञा लापता आहिनि, जिन जी ॻोल्हा जारी आहे। आख़िरी लापता माण्हुनि ताईं इमारत खे नथा ड्राए सघूं। गुल प्लाज़ा साने ते क़ौमी असेंबली में PP ऐं नवाज़ लीग अॼु ॿीहर आम्हूं साम्हूं। नवीद कमर चयो आहे त वफ़ाक़ तजुर्बा करण बंदि करे हुकूमत आइनी मामलनि ऐं माण्हुनि जी फलाह ते ध्यानु ॾे। पाकिस्तान तॾहिं मज़बूत थींदो जॾहिं सूबा मज़बूत थींदा। तव्हां चओ था त सूबनि खां वसीला वठी वफ़ाक़ खे ॾियूं। ख़्वाजा आसिफ जे बयान ते रद्दअमल ॾींदे नवीद कमर वधीक चयो आहे त ख़्वाजा आसिफ गुल प्लाज़ा साने जी ॻाल्हि कई ऐं अरिड़हीं तरमीम खे विच में खणी आयो। अवां मुल्क सां वॾा तजुर्बा कया आहिनि, तजुर्बनि सां मुल्क ॿाहिरि कयो। पहिरियां अवां गॾिजी 1 यूनिट ठाहियो त सभु गॾिजी बंगालिन ते कब्ज़ो कयूं। हाणे अवियां म्यूनिसिपल सर्विस पे वफ़ाक़ खे ॾियण था चाहियो। अल्लाह ख़ैर करे। कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त असांजे ज़ाती राय खे ज़ाती राय सम्झो वञे। हर फ़ैसिलो पार्लियामेंट जी रज़ामंदी सां थींदो आहे। बाह वाक़े में तबाह थियल गुल प्लाज़ा जे भर में वाक़िअ रंपा प्लाज़ा सख़्त मुतासिर। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी रंपा प्लाज़ा खे गैर महफ़ूज़ करार ॾेई छॾियो। SBCA पारां प्लाज़ा जे इंतज़ामिया ऐं दुकान मालिकनि खे नोटिस जारी। रंपा प्लाज़ा जे ख़तरनाक हिस्सनि जे इस्तेमाल ते पाबंदी लागू। कराची में बिल्डरनि ऐं इमारतुनि जे मालिकनि खे फायर सेफ्टी सिस्टम लॻाइण लाइ 3 ॾींहनि जो अल्टीमेटम सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी पारां चेयरमैन आबाद खे लिखत में आगाही। ख़त में चयो वियो आहे त फायर सेफ्टी सिस्टम ते अमल यकीनी बणायो वञे। 3 ॾींहनि में सेफ्टी सिस्टम न लॻाईंदड़ ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ डेविस पहुची वियो। शहबाज शरीफ़ वर्ल्ड इकोनॉमिक फोरम जे कॉन्फ्रेंस में शिरकत ऐं मुख़्तलिफ़ मुल्कनि जे सरबराहनि सां मुलाक़ात कंदो। वज़ीर आज़म आश इस्तेकाम लाइ सुधारनि ऐं मईशत में बहितरी ते रोशनी विझंदो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो बि इजलास में शिरकत लाइ स्विट्ज़रलैंड पहुची वियो। बिलावल भुट्टो ज़रदारी आलमी अॻवाननि सां मुलाक़ातूं कंदो। PCB पारां भारत में वर्ल्ड कप जा मैच न खेॾण जी बांग्लादेश जे मौक़िफ़ जी हिमायत। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ICC खे ख़त लिखी छॾियो। इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल मामले ते अॼु बोर्ड मीटिंग तलब करे वरिती। बांग्लादेश पारां वर्ल्ड कप लाइ भारत न वञण जे मामले ते गौर वीचार कयो वेंदो। PCB बांग्लादेश जा मैच पाकिस्तान में कराइण जी तजवीज़ ॾेई छॾी। मीरपुर माथुरे में हफ़्तो अॻु क़तल थियल नौजवान जे क़त्ल में घरवारी मुलविस हुजण जो इंकशाफ। पुलिस मक़तूल अबरार कोलाची जी घरवारी आसिया उन जे भाउ समेत 3 ॼणनि खे हिरासत में वठी छॾियो। मक़तूल जे भाउ इल्ज़ाम हयो आहे त भाउ खे संदसि घरवारी या लखनि में सोपारी ॾेई क़त्ल करायो आहे। जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे खेनि इंसाफ़ फराहम कयो वञे। नारे जे वारसनि पारां इल्ज़ाम रद्द। गिरफ़्तारी ख़िलाफ़ SSP ऑफिस आॾो थियणो। मटियारी में हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियल नौजवान दम ॾेई छॾियो। सलमान मला हैदराबाद जे अस्पताल में इलाज दौरान फ़ौत। वाक़े ख़िलाफ़ वारिस ऐं शहरी रोडनि ते निकिरी आया। क़ौमी शाहराह ते लाश रखी धरणो। क़ातिलनि जी जल्द गिरफ़्तारी जो मुतालबो। पुलिस 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। सांगड़ वेझो मुबैना मुक़ाबले में ज़ख़्मी थियल नौजवान नवाबशाह अस्पताल फ़ौत। अरशद कोरखानी जो लाश घर पहुचण ते वारिस सरापा एहतिजाज। वाक़े ख़िलाफ़ सिंजोरो शहर में शटरबंद हड़ताल। वारसनि ऐं शहरियुनि पारां लाश रखी धरणो। पुलिस मुक़ाबलो जड़तू करार। नोटिस वठी इंसाफ़ फराहम करण जो मुतालबो।